तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों अॼु तकरार ड्रामे जी अचण वारे जी हिकु वॾी ज़बरदस्त अपडेट, नई धमाकेदार अपडेट तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी ऐं रिव्यू ऐं रिएक्शन ॾींदासीं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीउ सिंधी ड्रामो जेको तकरार हली रहियो आहे सोप सीरियल, इन में हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे। अचण वारी किस्त में दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मीर ॾाढा पासा चाढ़ींदो नवाब खान जे ॻोठ जा हेॾो होॾो, लेकिन कुझु करे कोन सघंदो, मोटी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि त इहा ऐं हाणे ॻोल्हण बि बाहि ॾींदो नवाब खान जी देरणी खे सजाल खान जे चवण ते। इहो बि तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वाज़े करे छॾियां, कॾहिं बि वक़्तु साम्हूं मीर सां कान विढ़ंदो ऐं मीर सां भावल खे विढ़ाईंदो ऐं भावल जे कुल्हे ते बंदूक रखी इन पाण में झेड़ो कराईंदो। राणी इन शइ खां रोके थी, लेकिन कूड़ा के ॻाल्हियूं ठाहियूं, कूड़ियूं फिल्मूं ठाहियूं ऐं गेमूं ठाहियूं, वक़्तु भावल जो कनु भरियूं वेठो आहे। अहिड़े हिसाब सां हिन ॿिन्ही खे विढ़ाए ऐं नवाब खान खे फ़ाइदो ॾियाईंदो। नवाब खान जो भावल जे तरफ़ां फ़िलहालु ख़्यालु न आहे, छाजे करे उन वक़्तु आहे ऐं सिजावल झुकाए छॾियो आहे नवाब खान खे। सिजावल जो ठाह अचण वारी हाणे किस्त जेका ईंदियूं इन्हनि में अनक़रीब दोस्तों ॾिसजो तव्हां, जेको हीअ ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, शर्तूं सभु मञंदो, कुझु न कुझु माफ़ बि कराईंदो नवाब खान शर्तूं, सिजावल खान शर्तूं मञंदो ऐं ठाह जूं ॻाल्हियूं इन्हनि जूं पूरियूं स्टार्ट थींदियूं ऐं कुझु ॻाल्हियूं नवाब खान न मञंदो शर्तूं। ऐं शेर अली खे बि सम्झी, शेर अली बि सम्झी वियो आहे, पप्पू खे घुराए सॼी कहाणी पुछंदो। ख़ुदा हाफ़िज़।